एके बलोच न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। रुकन बोड़ा खां रिपोर्ट ईंदा हलो तो सॼे मुल्क वांगुरु रुकन बोड़ा में बि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ॾिनल क़ुर्बानीनि जी यादि में 10 मुहर्रमुल हराम जो जुलूस बरामद कयो वियो आहे। वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे जमाल बुगटी। जी जमाल बुगटी, असांखे जुलूस जे बारे खां आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां सॼे मुल्क जीअं रुकन बोड़ा में भी इमाम हुसैन जी ॾिनल क़ुर्बानी जी यादि में 10 मुहर्रम अल हराम जो जुलूस इमाम बारगाह बाबे हैदर खां निकितो। जुलूस इमाम बारगाह सैयद नूर शाह, सैयद उबैल शाह, सैयद मिठल शाह समेत मुख़्तलिफ़ इमाम बारगाह खां थींदो रुकन बोड़ा चौक ते पहुतो, जिते मोमिन सीना ज़ानी सां गॾु ज़ज़ीन जो मातम पिणु कयो। गॾोगॾु ज़ाकिरीन शुहदाए करबला जे वाक़िए ते रोशनी पिणु विधी। जुलूस जे रस्तनि ते लंगर नियाज़ सबीलूं पिणु लॻायूं वियूं। SHO सिंजूरो जे हिदायतनि सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया, जॾहिं केतिरा ई मोमिन ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे रुकन बोड़ा PPHI टीम डॉक्टर हारून लेवारी जी सरबराही में फर्स्ट एड ॾिनो। जी जमाल बुगटी, अवां जी वॾी महिरबानी, अवां असांखे जुलूस जे बारे खां आगाह कयो आहे।